मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 7 सबक 8 हिस्सो पहिरियों मश्क महरूज़ी सवाल एक्सरसाइज़ MCQs। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार मां आहियां सनाउल्लाह महर। जीअं त प्यारा बारो तव्हांखे ख़बर आहे त असीं पोएं लेक्चर में जेको आहे त चैप्टर नंबर 7 जो थ्योरेटिकली जेके असांजा टॉपिक्स हुया उन्हनि खे असां जेको आहे त पूरो कयोसीं ऐं हींअर असां चैप्टर नंबर 7 जी जेको आहे त एक्सरसाइज़ स्टार्ट करे रहिया आहियूं। ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे त हिन जा सेक्शन 2 हूंदा आहिनि। हिकु हूंदो आहे सेक्शन ए मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स ऐं ॿियो हूंदो आहे वरी सेक्शन बी जंहिंमें असां वरी MCQ कंदा आहियूं ऐं उहो उनजो नालो हूंदो आहे स्ट्रक्चर्ड क्वेश्चन। ठीकु आहे, तो असां हिन सेक्शन में जेको असांजो पहिरियों आहे उन में चवे थो त इन ऑब्जेक्ट विथ पार्टिकल्स close together and vibrating describes a चए थो हिकु ऑब्जेक्ट आहे जंहिंमें पार्टिकल पाण में वेझा आहिनि ऐं उहे वाइब्रेट करनि था त उहो जेको ऑब्जेक्ट आहे उहो बेसिकली छा आहे, उहो गैस आहे, लिक्विड आहे, सॉलिड आहे या सभई आहे। सो प्यारा ॿारो इन जे बारे में असां ऑलरेडी डिस्कस करे आयासीं त जेका वाइब्रेशन हूंदी आहे उहा कंहिंमें थींदी आहे, उहा थींदी आहे बेसिकली सॉलिड में। त हिते जेको असांजो ऑप्शन थींदो उहो थींदो ऑप्शन सी यानी सॉलिड। ठीकु आहे, त माना सॉलिड में छा हूंदो आहे, वाइब्रेशन हूंदी आहे। ठीकु आहे, क्लोज जेके असांजा मॉलिक्यूल्स हूंदा आहिनि उहे त लिक्विड में बि हूंदा आहिनि ऐं सॉलिड में हूंदा आहिनि। ठीकु आहे, बाक़ी जेकॾहिं वाइब्रेशन वारो हिते जेको टर्म ॾिनो वियो आहे उहो ज़ाहिर करे थो कंहिंखे सॉलिड खे। उन खां बाद में नेक्स्ट MCQs में चवे थो अ बर्निंग कैंडल इज़ एन एग्जांपल ऑफ स्टेट ऑफ मैटर। चए थो हिकिड़ी ॿरंदड़ मेणबत्ती आहे उहा कहिड़े मादे जी जेको आहे त मिसाल आहे। ठीकु आहे, हाणे उहा जेको आहे त गैस आहे या लिक्विड आहे या सॉलिड आहे या सभई टई स्टेट मतिलबु उन में थी सघनि था। त प्यारा वारो ॾिसो, पहिरियों असां जेको आहे त मेणबत्तीअ जे बारे में थोरो सम्झंदासीं त मेणबत्ती जॾहिं ॿरंदी आहे त छा थींदो आहे त उहा बेसिकली पहिरियों सॉलिड हूंदी आहे। उन खां पोइ जॾहिं ॿरंदी आहे त उहा ॿरण जे दौरान ॻरंदी बि आहे। जॾहिं मेणबत्ती रिझंदी आहे त उनजा जेके मेण हूंदी आहे उहा लिक्विड जे फॉर्म में हेठि किरंदी आहे। उन खां पोइ जॾहिं ॿरंदी आहे मेणबत्ती त उन सां गॾो गॾु उहा कुझु सड़ंदी बि आहे ऐं जेको आहे गैस जी सूरत में जेको आहे उहा उॾरंदी बि आहे। ठीकु आहे, सो हिते जेकॾहिं असां मेणबत्ती जी एग्ज़ाम्पल जी ॻाल्हि कयूं त उन में असांजो टई शयूं अची थियूं वञनि, यानी गैस जी सूरत में बि, उन खां पोइ लिक्विड जे सूरत में बि ऐं सॉलिड जे सूरत में बि। त हिते जेको असांजो ऑप्शन थींदो उहो थींदो ऑल 3 स्टेट ऑफ मैटर, यानी ऑप्शन असांजो डी जेको आहे उहो सही आहे। उन खां पोइ थर्ड MCQ जी तरफ़ हलूं था। उन में चए थो ड्यूरिंग विच प्रोसेस अ गैस बिकम्स अ लिक्विड। चए थो उहो कहिड़ो तरीक़ेकार आहे, उहो कहिड़ो प्रोसेस आहे जंहिंमें असांजो जेको गैस आहे उहो लिक्विड थी वेंदो आहे। ठीकु आहे, तो इन जे बारे में असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं, पर हिते जेके ऑप्शन ॾिए थो उन में असां ॾिसंदासीं त कहिड़ो ऑप्शन जेको आहे उन जे लाइ सुटेबल आहे। चए थो मेल्टिंग, बी में चए थो फ्रीजिंग ऐं सी में चए थो कंडेंसिंग ऐं डी में चवे थो बॉइलिंग। ठीकु आहे, सो प्यारा ॿारो इहो प्रोसेस जेको हूंदो आहे उहो हूंदो आहे असांजो जेको आहे त कंडेंसिंग प्रोसेस, जंहिंमें असांजो जेको गैस हूंदो आहे उहो छा थींदो आहे, लिक्विड थी वेंदो आहे। ठीकु आहे, हाणे हिन जा मां तव्हांखे एग्ज़ाम्पल बि ॾिना, जीअं जेको आहे त फॉग हूंदी आहे, जीअं रेन हूंदी आहे। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां। उन खां बाद में जेको आहे फोर्थ MCQ जी तरफ़ हलूं था। उन में चए थो अ सॉलिड कैन, चए थो सॉलिड जेको आहे उहो थी सघे थो, छा थो थी सघे, उन सॉलिड में हैव अ फिक्स्ड शेप, यानी उनजो जेको शेप हूंदो आहे उहो फिक्स हूंदो आहे, या उन खां पोइ चवे थो बी इज़ीली कंप्रेस्ड, यानी सॉलिड जेको आहे उनखे असां आसानीअ सां जेको आहे त कंप्रेस करे सघूं था। चए थो टेक अ शेप ऑफ कंटेनर, या जेको उहो सॉलिड आहे जेको जंहिं कंटेनर में विझूं था छा उन जहिड़ो शेप बणाए वेंदो आहे। चए थो हैव अ फ्रीली मूविंग मॉलिक्यूल्स, छा उन में जेके आहिनि या त जेके मॉलिक्यूल्स हूंदा आहिनि उहे फ्री हूंदा आहिनि। सो हिननि चइनी ऑप्शन में जेको असांजो सुटेबल ऑप्शन आहे उहो आहे ऑप्शन ए, यानी सॉलिड कैन हैव अ फिक्स्ड शेप। ठीकु आहे, सो अहिड़े नमूने सां ही असांजो जेको आहे त ऑप्शन ए जेको आहे उहो सुटेबल आहे। ठीकु आहे, उन खां बाद में MCQs
5 जी तरफ़ हलूं था ऐं उन में चवे थो अकॉर्डिंग टू काइनेटिक मॉलिक्यूलर थ्योरी द प्रेशर एक्सर्टेड बाय अ गैस इज काज़्ड बाय द। हाणे इन जे चवण जो मतिलबु इहो आहे, चए थो त काइनेटिक मॉलिक्यूलर थ्योरी जे मुताबिक़ गैस जो लॻायल दाब जेको आहे उहो सबबु आहे, उहो कंहिंजो सबबु आहे, चए थो बम्बार्डमेंट ऑफ गैस मॉलिक्यूल ऑन द वॉल ऑफ द कंटेनर। चए थो त जेको आहे त कंटेनर जे भितियुनि ते मॉलिक्यूलनि जो टकराइजणु, ठीकु आहे। बी ऑप्शन में चवे थो त कोलियन बिटवीन गैस मॉलिक्यूल टकराइजणु। उन खां पोइ चए थो त लार्ज डिस्टेंसिस बिटवीन गैस मॉलिक्यूल, या गैस मॉलिक्यूल जे विच में जेको आहे त उहो घणो डिस्टेंस हुजणु, या चए थो त रेंडम मोशन ऑफ गैस मॉलिक्यूल, या गैस मॉलिक्यूल जे अंदरि जेको मोशन आहे उहो रेंडम जे करे। हाणे बेसिकली जेको असांजो काइनेटिक अकॉर्डिंग टू काइनेटिक मॉलिक्यूलर थ्योरी जेको प्रेशर एक्सर्ट थींदो आहे गैस जो, उहो थींदो आहे बम्बार्डमेंट ऑफ द गैस मॉलिक्यूल ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर। यानी जॾहिं गैस जा मॉलिक्यूल अची करे जेको आहे कंटेनर जी भित सां लॻंदा आहिनि, टकराइबा आहिनि, त उन जे करे उन भित ते जेको आहे छा थींदो आहे, प्रेशर एक्सर्ट थींदो आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। सो हिते जेको असांजो ऑप्शन थींदो उहो थींदो ऑप्शन ए। सो उन खां बाद में हाणे असां हलूं था 6 नंबर MCQ जी तरफ़। उन में चए थो इफ अ गैस इज हीटेड इन अ सील्ड सिलेंडर देन इंक्रीज़िस। हाणे चवे थो मिसाल जी तौर ते जेकॾहिं असां वटि हिकिड़ो सिलेंडर आहे ऐं उहो सील आहे, ठीकु आहे, यानी बंदि आहे, अगरि जेकॾहिं उनखे असां हीट था कयूं, ठीकु आहे, हेठां असां गरमाश था ॾियूं, त पोइ छा थींदो, उन प्रेशर, उन सिलेंडर जे अंदरि जेको प्रेशर आहे उहो इंक्रीज़ थींदो, या उनजी एवरेज काइनेटिक एनर्जी जेका मॉलिक्यूलनि जी आहे उहा इंक्रीज़ थींदी, या चए थो टेम्परेचर उन गैस जो इंक्रीज़ थींदो, या चवे थो त इहे टई शयूं उन जूं इंक्रीज़ थींदियूं। सो प्यारा ॿारो छा थींदो त उन जूं इहे बेसिकली टई शयूं इंक्रीज़ थींदियूं। जॾहिं असां हीट ॾींदासीं उन सील्ड सिलेंडर खे, त उनजे अंदरि जेको आहे प्रेशर बि इंक्रीज़ थींदो, उनजी एवरेज काइनेटिक एनर्जी इंक्रीज़ थींदी, ऐं टेम्परेचर बि उनजो इंक्रीज़ थींदो। ठीकु आहे, इन करे ऑप्शन हिते छा थींदो असांजो ऑप्शन डी। ठीकु आहे। उन खां पोइ 7 MCQ जी तरफ़ हलूं था। उन में चवे थो अ गैस इज अ कंटेनर ऑफ फिक्स्ड वॉल्यूम इज हीटेड, व्हाट हैपेंस टू द मॉलिक्यूल्स ऑफ अ गैस ऑफ द गैस। ऐं हिन जे चवण जो मतिलबु इहो आहे, चए थो त का गैस आहे जंहिंजो जेको वॉल्यूम आहे उहो जेको आहे फिक्स आहे। ठीकु आहे। हाणे फिक्स वॉल्यूम वारे गैस खे असां कंटेनर में जेको आहे हीट कयूं था, उन खां पोइ जेको आहे त उन गैस जे मॉलिक्यूलनि जे अंदरि छा थींदो। ठीकु आहे। चए थो त उहे जेके आहिनि त दे कोलाइड लेस फ्रीक्वेंटली। चए थो उन्हनि जी जेका कोलियन आहे उहा घटिजी वेंदी। चए थो त घटि फ्रीक्वेंसी सां उहे पाण में कोलाइड कंदा, टकराइबा, या चए थो दे एक्सपेंड, उहे एक्सपेंड थी वेंदा, या चए थो त उहे जेको आहे त मूव फास्टर, उहे वधीक जेको आहे त फास्ट मूव कंदा, ऐं चवे थो त दे मूव फर्दर अपार्ट, या उहे हिक ॿिए खां परे हलिया वेंदा। तो प्यारा ॿारो जेकॾहिं असां हुनजो वॉल्यूम असां फिक्स कयूं था, त पोइ छा थींदो त उहे जेके मॉलिक्यूल हूंदा गैस जा, उहे छा कंदा, उहे जेको आहे त मूव कंदा फास्टर। ठीकु आहे। सो हाणे असां हलूं था MCQ 8 जी तरफ़, ऐं उन में चवे थो इन अ लिक्विड some energetic molecules break free from the surface even when the liquid is too cold for bubbles to form. What is the name of this process? Basically हिन MCQ में चवे थो त उन प्रोसेस जो नालो ॿुधायो, उन तरीक़े जो नालो ॿुधायो जंहिंमें जेको आहे त लिक्विड जा कुझु मॉलिक्यूल निकिरी करे उॾामी वञनि था, पोइ चाहे उहो पाणे वटि थधो छो न हुजे। तो प्यारा ॿारो असां इन जे बारे में ऑलरेडी डिस्कस करे आया हुआसीं पोयनि लेक्चर्स में, त असांजो जेको आहे त 2 प्रोसेस थींदा आहिनि। ठीकु आहे। हिकिड़ो हूंदो आहे बॉइलिंग, ऐं उन खां पोइ हिकिड़ो ॿियो प्रोसेस हूंदो आहे जंहिंमें असांजो जेको लिक्विड आहे उहो कन्वर्ट थी वेंदो आहे कंहिंमें, जेको आहे गैस में। ठीकु आहे। हाणे हिते त असांजो हिकिड़ो बॉइलिंग पॉइंट ॾिनो अथई, ॿियो ॾिनो अथई कंडेंसेशन, ॿियो ॾिनो अथई वरी कन्वेक्शन, ऐं टियों ॾिनो अथई एवापरेशन। ठीकु आहे। हाणे हिननि में बॉइलिंग जे लाइ असांखे मख़सूस टेम्परेचर खपे। कंडेंसेशन जेको हूंदो आहे उहो असांजो वरी उनजे लाइ बि डिक्रीज़ टेम्परेचर हुजे, यानी असां हुन में वरी छा कंदा आहियूं, एयर खे जेको आहे त कन्वर्ट कंदा आहियूं, कंडेंस करे लिक्विड में कन्वर्ट कंदा आहियूं। ऐं कन्वेक्शन जेको आहे त उहो एनर्जी जे बेसिस ते आहे, उन जो बि तालुक़ु थोरो असांजो बॉइलिंग जे तरफ़ लॻे थो। ऐं उन खां पोइ बाक़ी असांजो जेको ऑप्शन बचो उहो बचो एवापरेशन। ठीकु आहे।
यानी हिते जेको असांजो प्रोसेस आहे उहो कहिड़ो हूंदो, उहो असांजो प्रोसेस एवापरेशन थींदो। यानी एवापरेशन अहिड़ो प्रोसेस आहे जंहिंमें असांजो जेको गैस असांजो जेको लिक्विड आहे उहो चाहे थधो ई छो न हुजे पर उन जे बावजूद बि जेको आहे त असांजा उहे जेके मालिक्यूल्स आहिनि लिक्विड जा उहे एवापरेट थींदा आहिनि। ठीकु आहे, यानी मथे उॾरी वेंदा आहिनि। उन खां बाद में 9 नंबर MCQ जे तरफ़ हलूं था। उन में चए थो व्हाट हैपन्स टू द मालिक्यूल्स ऑफ अ गैस व्हेन द गैस चेंजेस इनटू अ लिक्विड। हिन में चए थो छा थींदो गैस जे मालिक्यूल्स जो जॾहिं उहे गैस जा मालिक्यूल चेंज थी वञनि लिक्विड में। ठीकु आहे, चए थो दे मूव क्लोज़र एंड लूज़ एनर्जी। उहे हिक ॿिए जे वेझो ईंदा ऐं पंहिंजी जेका तवानाई आहे उहा जेका त लूज़ कंदा, उहा विञाईंदा। या चवे थो दे मूव क्लोज़र एंड गेन एनर्जी। चए थो उहे पाण में वेझा ईंदा ऐं एनर्जी हासिल कंदा। ऐं सी में चवे थो दे मूव अपार्ट एंड लूज़ एनर्जी। चए थो उहे हिक ॿिए खां परे हलिया वेंदा ऐं एनर्जी पंहिंजी जेका त लूज़ कंदा। ऐं उन खां पोइ डी में चवे थो दे मूव अपार्ट एंड गेन एनर्जी। ऐं उन खां पोइ चवे थो त उहे हिक ॿिए खां परे वेंदा पर एनर्जी हासिल कंदा। सो प्यारा ॿारो, बेसिकली छा थींदो त जॾहिं गैस जा मालिक्यूल जॾहिं असां गैस जे मालिक्यूल जो टेम्परेचर घटाईंदासीं ऐं उहे गैस जा मालिक्यूल कन्वर्ट थी वेंदा कंहिंमें लिक्विड में, त पोइ छा थींदो आहे बेसिकली उते जेका त उहे हिक ॿिए जे वेझो ईंदा आहिनि ऐं ॿियो छा कंदा आहिनि, उहा पंहिंजी एनर्जी जेका आहे उहा जेको आहे त लूज़ कंदा आहिनि। ठीकु आहे, हिते जेको असांजो ऑप्शन थींदो उहो थींदो ऑप्शन ए, दे मूव क्लोज़र एंड लूज़ एनर्जी। ठीकु आहे, उन खां बाद में लास्ट MCQ की तरफ हलूं था ऐं उन में चवे थो अ सबस्टेंस हैज़ अ मेल्टिंग पॉइंट ऑफ -17 सेल्सियस एंड अ बॉइलिंग पॉइंट of 170 Celsius. In which state does the substance exist at -10 Celsius and at 110 Celsius? ठीकु आहे, हाणे बेसिकली हिन जे चवण जो मतिलबु इहो आहे, चए थो त हिकु सबस्टेंस आहे जंहिंजी जेका मेल्टिंग पॉइंट आहे उहो आहे -17 सेंटीग्रेड, या उनखे असां सेल्सियस बि चवंदा आहियूं। ठीकु आहे, हाणे 17 सेंटीग्रेड उनजो छा आहे जेको त रिजण पद आहे। उन खां पोइ चवे थो त उनजी जेका बॉइलिंग पॉइंट आहे उहा आहे वरी 117 सेंटीग्रेड। ठीकु आहे, चए थो अगरि जेकॾहिं असां उनजो टेम्परेचर रखूं -10, ठीकु आहे, ऐं उन खां पोइ ॿियो उनजो टेम्परेचर रखूं असां 110 सेंटीग्रेड, त इन -10 खां 110 सेंटीग्रेड जे विच में उन सबस्टेंस जी हालत कहिड़ी रहंदी। हाणे जेकॾहिं असां हिन ते थोरो गौर कयूं प्यारा ॿारो, त चए थो त उनजी जेका मेल्टिंग पॉइंट आहे, ठीकु आहे, उहा आहे -17। उन खां पोइ बॉइलिंग पॉइंट करणी अथसि, उहा अथसि 117। ठीकु आहे, त इन जो मतिलबु छा थींदो त इन जो जेको टेम्परेचर आहे उहो -17 ज़्यादा आहे। ठीकु आहे, ऐं -10 घटि अथसि। उन खां पोइ 117 ज़्यादा आहे ऐं 110 घटि आहे। यानी इन ॿिन्ही जे विच में जेका हिन जी स्टेट थींदी प्यारा ॿारो, उहा थींदी बेसिकली जेको आहे त लिक्विड। ठीकु आहे, यानी -10 ते बि हू लिक्विड ई हूंदो ऐं उन खां पोइ 110 ते बि हू लिक्विड ई हूंदो। ठीकु आहे, सो इहो हुया असांजा चैप्टर नंबर 7 जा MCQs। सो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे जेको आहे त सुठे नमूने सां सम्झ अची विया हूंदा प्यारा ॿारो। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां न्यूमेरिकल शुरू कंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।